मुफ्ती साहब मां पंहिंजे इलाइक़े में मस्जिद ठाराइण चाहियां थो, छा उन्हनि जे लाइ घर वारनि सां मशवरो करणु ज़रूरी आहे ऐं मशवरे करण सां शायदि घर वारा मना करे छॾनि? जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो ज़ाती कारोबार आहे, ज़ाती तव्हांजी आमदनी आहे, त पंहिंजी ज़ाती आमदनी सां को बि नेकी जो कमु तव्हां कयो, उन जे लाइ कंहिंखो मशवरे करण जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हांजी पंहिंजी आमदनी आहे पर समूरे घर जो ख़र्च तव्हांजे ज़िम्मे आहे, समूरो घर जा अख़राजात तव्हां हलायो था पिया, ऐं मस्जिद ठाराइण सां घर वारनि जे मथां फ़ाक़ो अची वेंदो, सॼा पैसा मस्जिद में लॻी वेंदा, घर वारनि खे मानी खाइणु ॾुखियो थी पवंदो। त अहिड़ी सूरत में पोइ घर वारनि सां मशवरो कयो त मां मस्जिद ठाराइण थो चाहियां, मुंहिंजी हे आमदनी आहे, हे पैसा आहिनि, मां केतिरो जेको आहे मस्जिद में ताउन कयां ऐं केतिरो न कयां, पोइ मशवरो कजे। लेकिन जेकॾहिं आमदनी ज़्यादा आहे, उन सां घर वारनि जे मथां कोई बोझ न थींदो, पोइ घर वारनि खां मशवरे वठण जी काई ज़रूरत न आहे।